जी नाज़रीन, अज 12 रबीउल अव्वल के सिलसिले में जश्न ईद मिलाद नबी के सिलसिले में मुख्तलिफ़ रस्तन का जुलूस रवां दवा जलसेगाह ॾे रवानो अचो तो हिननि खां वीज़ पुछा कयो। आज 12 रबीउल जी ख़ुशी जो ॾींहुं आहे सही बिल्कुलु असांजो ख़ुशी ॾींहुं आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश विलादत आहे। ॾिसो सही हाणे असां जश्न आज़ादी मतिलबु हे आहे जश्न विलादत जेको 14 अगस्त असांजो जश्न आज़ादी। तो हिन को मतलब असां जश्न ख़ुशी करूँ था तो हिन जश्न विलादत आका जी विलादत ख़ुशी मनाए सघो था। तो सभिनि खे पिया अल्हम्दुलिल्लाह जब असांजो ईद जो ॾींहुं आहे, ईद जो बि ईद आहे। सही असांजा अलॻि ॾिसूं त ईद उल फितर ईद उल अज़हा बि आहे। असल हक़ीक़त जेका ईद आहे त असांजी इहा ईद आहे। अल्लाह जे करम आहे त अल्हम्दुलिल्लाह हर साल असां जीअं जुलूस निकिरंदो आहे उस्ताद शहर में ईअं ई अॼु कामयाबी कामरानी सां जुलूस जारी आहे असांजो। इंशाअल्लाह असांजो इहो जुलूस जेको आहे त यूबीएल चौक ते वञी ख़तमु थींदो। इन खां बाद उलमा कराम जेके आहिनि उहे पंहिंजी तकरीर कंदा। असां इंतिज़ामिया जा तमामु मशाइख़ जा पंहिंजो साफ़ी बिरादरी जा शुक्रगुज़ार हूं जिन्हनि असां सां तामुन कयो, असांजे इन मिलाद खे कामयाबु करण जी कोशिशि कई। अॼु 12 रबीउल अव्वल असांजी ईद मिलाद नबी जो ॾींहुं आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अॼु विलादत जो ॾींहुं आहे। अॼु मोमिन ॾींहं में ख़ुशियूं मल्हाइनि था। उहे मोमिन ख़ुशियूं छो न मल्हाइनि जंहिं ॾींहुं हमारे असांजो प्यारो आका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दुनिया में आयो। छो जे करे ॾिसो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं विलादत थी उन टाइम अरब में इहो कल्चर हूंदो हुयो कि जॾहिं बि कंहिं घर में न्याणी पैदा थींदी हुई त उनमें ग़म जो समा थींदो। छो जे करे उहे उन न्याणी खे उते ज़िंदा दरगोर करे छॾंदा हुया। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी जे ॾींहुं तमामु घरनि में जेको आहे न अल्लाह ताला पुटनि जी औलाद नसीब फरमाई ऐं तमामु घरनि में ख़ुशी जो समा हुयो। सिक्योरिटी बिल्कुलु बहितर आहे। तक़रीबन असां वटि 150 नफ़र पंहिंजो पुलिस FC जा मुलाज़िम अलहमदुलिल्लाह जुलूस भी इख़्तिताम पज़ीर थी करे पंहिंजे पॉइंट ते पुॼी चुको आहे जिते हुनजा तक़रीर वग़ैरह थींदा। मज़ीद भी असांजी इंशाअल्लाह कोशिशि आहे कि बेहतर तरीक़े सां इख़्तिताम पज़ीर थिए। सिक्योरिटी अलहमदुलिल्लाह इंतहाई क़ाबिल मुतमईन आहे। 12 रबीउल अव्वल के सिलसिले में जश्न ईद मिलाद के सिलसिले में सिक्योरिटी सख़्त इंतज़ाम आहिनि। हाणे ॻाल्हायोसीं SHO सां ऐं उन खां गॾु मीर मोहम्मद दीनारी, जैकब न्यूज़, उस्ताद मोहम्मद।